औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाबिल एहतराम समी मेमन साहब, असांजे प्रेस क्लब जा सब उहिदेदार, ख़ासि अली साहब, मेमन साहब, राजेश साहब ऐं क़ाबिल एहतराम वेठल दोस्तो, अस्सलाम वालेकुम। असांजे मुर्शिद ऐं सिंध जी सुञाणप लतीफ़ सरकार फरमायो, सजण ई साणे हिकु अणासीअ विसरे, हैफ़ तिनी खे होए वतन जिन विसारियो। त वतन खे विसारणु हिकिड़ो वॾो अहिड़ो मेणू आहे जेको लतीफ़ साईं ॾेई छॾियो त हैफ़ तिनी खे होए। त असां जेके सिंध वासी आहियूं उन्हनि खे त वतन जी मुहबत जी हिकिड़ी जेका सुती पियल आहे असांजे रग रग में, जेको मारवी वतन सां मुहबत कयो ऐं उन किरदार खे लतीफ़ साईं अमर करे वियो। उहो अमर थियण जो सबबु वतन सां मुहबत हुई। ऐं ॿियो असांखे हीउ एज़ाज़ु हासिलु आहे हिन धरती खे त पाकिस्तान जे वजूद में जेका पहिरीं असेंबली हुई जंहिं करारदाद पास कई, उहा बि तव्हांजी ऐं असांजी सिंध असेंबली हुई। सिंध असेंबली जा मुमकिन आहे ऐं को सही फिगर न ॿुधाईंदो हुजा, पर जेसिताईं मूंखे यादि आहे 27 मेंबर हुआ असेंबली जा, जंहिंमें 24 करारदाद ते पाकिस्तान जे हवाले सां चयो त अलॻि सां मुल्क ठहणु खपे, जंहिंजी सरवाणी उन वक़्तु जेका कई हुई सा साईं GM सैयद मरहूम कई हुई। त इहे असांजे तारीख़ जा हिसा आहिनि। वरी असांजे हिन धरती खे जेका पाकिस्तान जो हिसो आहे ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान जो हिसो रहंदी जाए, मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह क़यादत कई ऐं पाकिस्तान वजूद में आयो। ऐं तव्हांखे असांखे उन आज़ादी जी लख लख मुबारकूं हुजनि। ॿी ॻाल्हि इहा आहे, बेशक मुस्लमान मुल्क आहियूं, ला इलाहा इल्लल्लाह, पर मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह जंहिं पाकिस्तान जो विज़न ॾिनो हो, उन में पाण चयूं थी पाकिस्तान सभिनी जो पाकिस्तान, हिते रहंदड़ हर हिकु जो पाकिस्तान, उन जो मज़हब कहिड़ो हुजे, उन जी ज़बान कहिड़ी आहे, उन जो रंग कहिड़ो आहे, उन जो नस्ल कहिड़ो आहे, पर मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह बाबा क़ौम क़ाइद अज़म जेको सबक़ु ॾिनो आहे उहो पाकिस्तान फॉर ऑल। ईअं न आहे त हीउ पाकिस्तान रुॻो असांजे मुस्लमान भाउरनि जो आहे, पर हीउ पाकिस्तान में रहंदड़ हर मज़हब जो माण्हू, उहो कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु हुजे, उन जा उहे ई आइनी ऐं क़ानूनी हक़ आहिनि ऐं पाकिस्तान जा उहे एतिरा ई मुहबे वतन आहिनि जेतिरो असां ॿियो को थी सघे थो। असांखे मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह जेकॾहिं उन्हनि खे पढ़ूं, उन्हनि जे विज़न खे ॾिसूं त पाकिस्तान जो मक़सदु असांखे सम्झ में ईंदो। उहो पाकिस्तान जो मक़सदु इहो आहे त आज़ादु मुआशिरो, ख़यालात जी आज़ादी, तक़रीर जी आज़ादी, तहरीर जी आज़ादी ऐं हिक ॿिए जो एहतराम, इहो पाकिस्तान जा बुनियादी उसूल हुआ। सो असां ई तव्हांखे गॾिजी कोशिशि करणु खपे त पंहिंजे बाबाए क़ौम जे उन फ़लसफ़े खे जंहिं तहत ई मुल्क ठहियो, उन फ़लसफ़े खे अॻिते प्रमोट कयूं, हिन मुल्क में मुहबतुनि जो पैगाम ॾियूं, नफ़रतुनि खे मिटायूं। कंहिं बि क़िस्म जी नफ़रत जेका आहे सा इंसानियत जे लाइ उॾो ई आहे, उहा मज़हबी नफ़रत हुजे, उहा लिसानी नफ़रत हुजे, उहा लैंग्वेजल जेका का हुजे, कंहिं बि हवाले सां नफ़रत आहे, उहा ग्रोही हुजे, उन खां पासो करण सां ई इंशा अल्लाह ताला असां अॻिते तरक़ी कंदासीं। ऐं असांजो हीउ जेको नओं नस्ल आहे पाकिस्तान, इन खे असांखे छा मुंतक़िल करिणो आहे, इन खे मुहबत मुंतक़िल करणी आहे, इन खे नफ़रत कंहिं बि हवाले सां मुंतक़िल न करणी आहे। नफ़रत उहा कहिड़े बि नाले में हुजे, ऐं ख़ासि तौर ते जेके असां मुस्लमान आहियूं उन्हनि ते त वधीक फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि जो एतिराम कयूं जिन जी हिते अक़लियत आहे। असांजे आका नबी पाक मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर में छा यहूदियुनि खे मारे छॾियूं छा, या ख़ुलफ़ाए राशिदीन रिज़वानुल्लाह अलैहा जे दौर में छा मारे छॾियूं? जंग जी सूरत खां सवाइ कॾहिं बि न हुयो इहो त हीउ काफ़र आहे त हिन खे मारे छॾियो, हीउ यहूदी आहे त हिन खे मारे छॾियो, हीउ क्रिश्चन आहे त हिन खे मारे छॾियो, न, बिल्कुलु ई न हुयो। जंग त अहिड़ी शइ आहे जो ॿिनि मुस्लमान मुल्कनि में थिए थी त बि हिक ॿिए खे मारनि था, पर आम हालतुनि में, अमुन जे हालत में कॾहिं बि असां ते इहो न थियो त फ़िक़े जे बुनियाद ते, शिया सुन्नी जे बुनियाद ते, देवबंदी बरेलवी जे बुनियाद ते, मज़हबी मुनाफ़रत जे बुनियाद ते असां हिक ॿिए खे नफ़रत कयूं। मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ु आहे त हिते मेमन ॻोठ में गुज़िरियल साल मुहर्रम जे दौरान को शायदि इहो वाक़ियो थियो, हितां जुलूस निकिरे, हितां न निकिरे। आउं सम्झां थो रवादारी करणु खपे। हीअ मुहर्रम जा 10 ॾींहं बि गुज़री वेंदा, असांजा रिश्ता नाता मुहबतूं हिक ॿिए सां आहिनि जेके क़ाइमु रहणु खपनि। जेकर मुहर्रम जो जुलूस हितां निकिरी वेंदो
त बि कंहिंजी इज़त घटि कान थींदी, जे न निकिरंदो त बि कंहिंजी इज़त घटि कान थींदी। जेकर इहो सोचे वठिबो ऐं अमुन खे असांखे फ़र्क़ु ॾियणो आहे, अमुन आहे त इंशा अल्लाह ताला तरक़ी बि आहे। अॼु अफ़गानिस्तान में ॾिसो, अमुन न आहे त सॼी दुनिया परेशान आहे। अमेरिका जहिड़ो ताक़तवर मुल्क बि उतां भॼी निकितो, उते अमुन न आहे त उते जा माण्हू परेशान आहिनि, उन्हनि जूं औरतूं, उन्हनि जा ॿारड़ा हाणे मुंतज़िर था थियनि त केॾांहुं असांखे राह मिले त भॼी निकिरूं। 6 लख या 8 लख या 10 लख अॻे ई अफ़गान वेठा आहिनि, वरी ॿिया अचनि था। कंहिंखे दिलि चवंदी त पंहिंजो घरु छॾे, त अंदाज़ो लॻायो त बेअमनी आहे उहा नंढड़ी सतह ते हुजे या वॾी सतह ते हुजे, उन जो असरु ॾाढो ख़राबु आहे। सो असांखे पंहिंजे वतन खे महफ़ूज़ बनाइणो आहे, अमुन सां महफ़ूज़ बनाइणो आहे, मुहबतुनि सां महफ़ूज़ बनाइणो आहे। ऐं असां उहे आहियूं जिन जे मुर्शिद, जिन जे रहनुमा, जिन जे रहबर लतीफ़ साईं हमेशह सॼी दुनिया जी आबादी जी ॻाल्हि कई आहे, उन्हनि जे ख़ुशहाली जी ॻाल्हि कई आहे। साईं सदाईं करी मथे सिंध सुता, दोस्त मिठा दिलदार, आलम सबाब करी। त असां उन मुआशिरे जा वारिस आहियूं जेके आफ़ाक़ी असांखे इहो दर्स मिलियो त सॼे आलम जी आबादी। पर वरी अचो उन करे असांखे मिलियो जो असांजो नबी पाक मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन आहे। उन आलमीन में हर क़ौम आहे, हर मज़हब आहे, हर ज़ात आहे। आलम त वॾो आहे, जेको बि ख़ुदा जी तख़लीक़ आहे उन में जीव बि आहे, उन में जानदार बि आहे, इंसान बि आहे, त परिंदो बि आहे, त आलम आहे सॼो। ऐं उहे रहमतुल आलमीन नऊज़ बिल्लाह पंहिंजी उन ज़ाहिरी ज़िंदगी ताईं त कोन हुआ, आख़िर ताईं क़यामत खां पोइ बि उन जी रहमत असांखे नसीब थिए इंशा अल्लाह ताला। त असां उन्हनि जे मुहबत जे फ़लसफ़े खे पाण, ऐं माफ़ी सां टाइम थोरो वठां पियो, पर ही माण्हू थोरा आहिनि, पर मूंखे उन्हनि जे शऊर जे करे मुंहिंजी दिलि चाहे थी त 2 मिंट उन्हनि सां वधीक ॻाल्हायां। असां किताब में पढ़ंदा हुआसीं, हाणे त ख़बर न आहे त उहे किताबनि में सबक़ भले केॾांहुं हलिया विया आहिनि, त का औरत हूंदी हुई असांजे आका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में नामुनासिब त रवियो अख़्तियार कंदी हुई। पाण हिकु दफ़े जॾहिं गुज़रिया उतां त ॾिठूं त उहा माई कान्हे। पाण कॾहिं बि उन माई खे लाइ न चयूं त उन माई खे पकिड़े मारे छॾियो, पाण कॾहिं न चऊं थी ब्लास्फेमी थी वई आहे, पाण कॾहिं बि न चऊं नऊज़ बिल्लाह त मुंहिंजी तौहीन थी वई आहे। शान त ॾिसो, पाण पुछा कयूं त अॼु छो न आहे, ख़बर पई त उहा बीमार आहे। पाण जिन जे लाइ दुनिया तख़लीक़ थी उहे उन औरत जे घर वञनि था जेका संदन शान में नामुनासिब रवियो कंदी। त हाणे इहे असांजे लाइ सबक़ आहिनि। पाण वञनि था मदीने, मीसा के मदीना, असां चऊं था त असांजे लाइ त तमामु वॾा मिसाल आहिनि। जेकॾहिं दीनी हवाले सां अचूं या असां पंहिंजे उहो पोइते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾांहुं अचूं या पंहिंजे लतीफ़ ताईं मोटी अचूं जेको हुननि जो तसलसुल आहे, त असां सिंध वारनि जा त वॾियूं नेमतूं आहिनि। त जॾहिं मीसा के मदीना थियो त इहो तइ पियो थिए, साहबा सभु गॾु आहिनि, मदीने जो मुआहिदो तव्हां सभु पढ़ियल लिखियल आहियो, मुमकिन आहे मूंखां ग़लती थिए मुंहिंजी तस्दीक़ कजो। त हुननि चयो काफ़िरनि हिन तरीक़े सां लिखो, ॿिया त जेके बि शर्त शुरू थियनि, नबी रिसालत जंहिं वटि आहे, नबूअत जंहिंजे लाइ, हुननि चयो पर तव्हां इहो न लिखो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न लिखो। त ग़ालिबन हज़रत अली अलैहिस्सलाम जिन उहो मुआहिदो लिखियो पिए त हज़रत अली अलैहिस्सलाम जिन कलम रखी छॾियो, छाकाणि त इहो लिखणु त मुहम्मद रसूल कोन्हे उहो कीअं मुमकिन हो उन्हनि जे लाइ, उन्हनि शख़्सियतुनि जे लाइ। पर पाण चयूं न, अमुन क़ाइमु करण जे लाइ लिखो मुहम्मद इब्न अब्दुल्ला, न लिखो भले रसूलुल्लाह, छाकाणि उन चवण सां त फ़र्क़ु कोन पवंदो। पर इहो छा हो, पंहिंजी रिसालत खे मुआहिदे लाइ, जंहिंखे असां मीसा के मदीना चऊं था, चार्टर ऑफ मदीना चऊं था, उन में असांजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण चवनि था त भले ठीकु आहे न लिखो। छो न लिखो? त अमुन क़ाइमु करिणो आहे, अमुन क़ाइमु करण जे करे न लिखो। वरी अचो तव्हां थोरो तारीख़ में, जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जी शहादत थी वई, पोइ हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम जिन जो आयो, हाणे मुस्लमाननि जे इक़्तिदार जी ॻाल्हि थी त हाणे ख़िलाफ़त मुंतक़िल थिए, तफ़रीक़ो पैदा थी वियो। पाण चऊं त ठीकु आहे, हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम उहो ई नबूअत जो हिकिड़ो चशम चिराग, छा अमन क़ाइमु थिए, हिन मुआशिरे खे अमन ॾियणो आहे। त उहे असांजे लाइ मिसाल आहिनि। उन्हनि मिसालनि खे लतीफ़ साईं वरी चई छॾियो, हू चवनि तूं म चओ वातां बराए, अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए कीने वारो की न वियो। ही उहे शयूं आहिनि जेकर असांजो मुआशिरो एडॉप्ट करे
त इंशा अल्लाह ताला अॻे खां बि वधी तरक़ी कंदो। पाकिस्तान खे असांखे तरक़ी ॾांहुं वठी वञिणो आहे, इन टॉलरेंस सां, इन अमन सां ऐं नफ़रतुनि जे इख़्तिताम सां वठी वञिणो आहे। इंशा अल्लाह हीअ जेके चंद नौजवान आहिनि, हिननि में उहो जज़्बो आहे, इहो पंहिंजे नौजवान नसुल ॾांहुं मुंतक़िल कनि। ख़ुदा जे वास्ते जेसि ताईं पहुची सघो कंहिं बि क़िस्म जी नफ़रत खे प्रोमोट न कयो। ऐं उहो जेके मैसेज बि अचनि था न अॼुकल्ह सोशल मीडिया में, कंहिं बि क़िस्म जी नफ़रत वारो मैसेज आहे उनखे उते ख़तमु करे छॾियो, छाकाणि उन जो ॿिज, नफ़रत जो ॿिज मां कॾहिं बि चङाई कान निकिरंदी आहे। सो मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे त उन खे बि उन लाइ इस्तेमालु कयो। पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखो। कोरोना इंतिहाई ख़तरनाक मर्ज़ु आहे। मूं हिकिड़े सुबुह जो वियो हुउसि मौलाना नईमी साहिब जिन जे मदरसे में बि, हिकिड़ो ज़ाहिर आहे मामूली पढ़ियल लिखियल माण्हू आहियां, थोरो रस्मी ज़माने जी तालीम वरिती आहे जेका बि, पर मूं हिते कंहिंखां उते त उहा ॻाल्हि न कई, पर वरी बि इहा चयुमि, पुछां थो त असांखे इहो ॿुधायो वियो दीन में, जेकॾहिं कंहिं अहिड़ी जाइ ते वञो था जिते तव्हांखे हलाल खाधो पीतो नथो मुयसरु थिए, तव्हांजी ज़िंदगी ऐं जान ख़तरे में आहे, उन लाइ इजाज़त आहे त उन वक़्तु जो मुर्दार बि तव्हांखे खाइणो पवे थो पंहिंजी ज़िंदगी खे बचाइण लाइ। हिन जान खे जेका ख़ुदा जी अमानत आहे त उहो बि खाई सघो था। छा त पोइ उनखे ज़िंदगी खां बचाइण जे लाइ असां मास्क नथा पाए सघूं? छो नथा पाए सघूं? असांजी ज़िंदगी जेकॾहिं हिन मास्क पाइण सां, हीअ त मुर्दार कोन्हे, हिन में का बि दीनी कबात बि कान्हे। हीअ उहो बचा आहे जो साईं मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। हेतिरो वक़्तु असां मूं ॻाल्हायो, असां ॿई रिस्क ते हुआसीं, जेका मूं खईं पई, न खणणु खपंदी आहे, छाकाणि जेकॾहिं मूंखे वायरस आहे त हिन पंध ते मुंतक़िल थी वेंदो, साईं खे त मूं ॾे मुंतक़िल थी वेंदो, ऐं हीअ अॻियनि 20 माण्हुनि खे ॾींदो, ऐं ॿियनि 20 खे ॾींदुसि, सर्वर ॿियनि 20 खे ॾींदो, ईअं असांजो हर माण्हू उन मर्ज़ में मुब्तला थी वेंदो। ऐं हर माण्हू जे फिफड़नि में एतिरी ताक़त कान्हे जो उहो इन कोरोना जे मर्ज़ खे बर्दाश्त करे सघे। मूं ॾिठो आहे, मुंहिंजी अमड़ खे कोरोना थियो आहे, जंहिं तकलीफ़ ऐं कर्ब मां हू गुज़रिया ऐं असीं गुज़रिया आहियूं, उहो सिर्फ़ु उहा बाहि, चवंदा आहिनि जाइ जले जिते बाहि भरे। सो मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ु आहे, महिरबानी करे हिन में बहादुरी न आहे, न को हिन में बुज़दिली आहे। पाइण में ख़ुदा न ख़ास्ता मास्क पाइण में माण्हू छा चवंदा, समी मेमण जेको आहे सो बुज़दिल थी वियो आहे छा, या DC बुज़दिल थी वियो आहे छा? असां पंहिंजे तन खे बचाइण जे लाइ सर्दी में जैकेट बि पायूं था, गर्मी में हल्को कपिड़ो पायूं था, छो था पायूं? त जीअं असां पंहिंजी जान खे बचायूं। सो मुंहिंजो अर्ज़ु आहे, महिरबानी करे इन शइ खे प्रोमोट कयो, छाकाणि डिस्टेंस असां मेंटेन नथा करे सघूं, यानी जेको 6 फुट, घटि में घटि मास्क लॻाए सघूं था, इज्तिमा में लॻायूं, अलॻि थियूं त न लॻायूं। सो मुंहिंजी बसि वॾी महिरबानी, तव्हां मूंखे एतिरो वक़्तु ॾिनो जो मूं तव्हांजे साम्हूं 2-4 ॻाल्हियूं कयूं। हिकु दफ़ो वरी पाकिस्तान जे लाइ असां सभिनी खे जेतिरो कुझु करे सघूं था करणु खपे। असांजे जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं, अलाह साईं उन्हनि जे क़ुर्बानीनि खे, उन्हनि जे रूहनि खे अजर अज़ीम अता फ़रमाए। उहे पाकिस्तान ठहण जे वक़्तु जूं आहिनि या उन खां पोइ हलाइण जे वक़्त जूं आहिनि, उन्हनि सभिनी खे अलाह साईं अजर अज़ीम अता फ़रमाए। असांखे तौफ़ीक़ थिए त असां बहितरी जी जेका अॻिते प्रचार कयूं, न के ख़राबी जी। पाकिस्तान ज़िंदाबाद।